मूंखे माइटनि ज़रिए परणायो मुंहिंजी ज़ाल सफ़ा ॿोरी चवांसि थो रधु भट ज़रो हू अटो ॻोहे थी ट्रोड़ी मूंखे माइटनि ज़ोरी मूंखे माइटनि या ज़ोरी तुझे गाटे में लगी है मुझी गाटे में कोन लॻंदई ॾे ख़बर भला अॼु सफ़ा ख़ुशि थो लॻी छा चकर आहे मूंखे मुबारक ॾे विसी खुली थी छा न इन खां तमामु वॾो कमु आहे विसी खुली इन खां वॾो कमु नौकिरी मिली अथई इन खां बि वॾो कमु आहे पक पोइ पीउ थो परणाए ॿुध संग ॿियो का कुराड़ी अथव त बाबो उथारिया अरे यार ख़बर पई असां मुर्शिदनि जा पीटियल हूं असां वटि न्याणी ॼमे ई न रुॻी पुट ई पुट अथई इन जे करे बची वियासीं न्याणी त आमदनी न आहे न पोइ तव्हां के जवान असां पुराणा ॼावल पुराणा ॼावल खदड़े या पुट जो वाला छा ख़बर इख़लाक़ सां ॻाल्हाए न पाते न हिन खजड़े खे पुट ॼमंदो आहे इख़लाक़ न लोट के इख़लाक़ सां मुंहिंजो खेड़ो आहे हा हल छॾ हिन ॻाल्हि खे हाणे ख़बर छा में ख़ुशि हुई छा थो अथई मां शादी तो क्या इने करे चाहे तो वो पटके छो शादी थो करे हिकिड़ो ग़रीब जो ॿार ॿियो बिजली में अच मरंदे या बचंदे तोखे तकलीफ़ कहिड़ी आहे बाबा शादी मां थो कयां अरे शादीअ में वॾा ख़र्च था अचनि शामियाना कना तूं ॿियो वरी वॾी मुल्क तबाह हलियो पियो आहे कोरोना जे करे हर शइ बंदि लॻी पिया शादी हाल बि कोन था मिलनि डेकोरेशन जा दुकान बि बंदि आहिनि शादी के कंदे असां ॿई ज़ाल मुड़ुस देग में लाऊं लहंदासीं केवल देग में हजम रधे न वञेव ॿई माण्हू खाई वेंदव दादा ॾिस तूं मुंहिंजो यार आहीं ॿियनि ॻाल्हियुनि खे छॾ जेकर तूं मुंहिंजो यार आहीं त यार जे काजनि में वींदा बिल्कुलु वेंदा मां ॿ टे हमराह वठी तो दोस्त समेत पढ़ण वींदुसि मुंहिंजी शादी ते मूंसां गॾु आई आहे बसि यार इहो हिकिड़ो मसइलो आहे त मूं शादियुनि में वञण खां कसम करे छॾियो आहे बाक़ी तव्हांजी कुराड़ी मरे मां पार ॾाढा भला कढंदो आहियां कहिड़ी ज़बान में पार कढंदो हुयूं सिंधीअ में अंग्रेज़ी में पंजाबीअ में अहिड़ा पार कढंदो हा जो माण्हू परेशान हूंदा आहिनि अलाए छा थो थियनि ऐं मुंहिंजो उहो जॾहिं वाक़ियो थिए पर फ़िलहालु शादी जो मसइलो आहे यार मुंहिंजो यार ई मुंहिंजी शादीअ में हल ईअं न कर न हलंदो न हलंदो मसइलो कहिड़ो आहे कोन्हे माण्हूअ जी बि शादी थी उहो बि मूंखे तव्हां वांगुरु वठण आयो चए मूंसां गॾु हल तूं घोट जो यार थी हल उते विस पर पादर खाई अञा वञा भतन में पादर छा ते खाधई ईअं मां बि मोतबर जी उते विस ॾिसां हिकिड़ो हमरा बीठो आहे चवनि पिया भाई कुंवार जो पीउ आहे घोट जो पीउ कहिड़ो आहे हिक ॿिए खां पुछनि पिया वरी हीअ कुराड़ी कुंवार जी माउ आहे घोट जी माउ कहिड़ी आहे इहो बि पुछनि पिया वरी चवनि पिया हीअ कुंवार जी ॾाॾी आहे ईअं पई ॻाल्हाए घोट जी ॾाॾी कहिड़ी आहे पोइ मूं त सभु पुछनि था बाक़ी मूं ॾोहो कयो आहे छा पुछा छा पुछो मूं बि चयो मां बि घोट जो यार हा कुंवार जो यार मोकिलियो मूंसां कचहरी करे मूं चयो ईअं चवण पिटियल पाजर लाथा 99 ते भुलिजी पिया पवनि मूं चयो बाबा तव्हां पंहिंजा मोचड़ा हणो गया मां पाणे तूं जान छॾायो हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा तुम्हें अकुल कोन्हे को तॾहिं पादर खाधई छो अकुल कोन्हे अकुल जा पचका भरिया पिया आहिनि वरी अकुल पाच के न हूंदो आहे बाक़ी खुदा जी सड़ाई अथई तोखे दिमाग़ न आहे अकुल न आहे हेॾो वक़्तु दिमाग़ खयो थो वठां हे भली ढगे जो मथो आहे छा अकुल अथई हा हिकिड़ो सवाल पुछे जवाब ॾींदे हा पुछ होशियार आहे आसमान में झिरकी उॾावे थी भली उॾे बेदो थो लाहे मथे हा आसमान में झिरकी उॾावे थी बेदो थी लाहे बेदो हिते ज़मीन ते किरंदो बचंदो या भॼंदो सिधी सी ॻाल्हि आहे मथां जो ईंदो ठड़क भॼी पवंदो न छो न भॼंदो बेदो हेठि किरंदो ई कोन अरे छो न किरंदो झिरकीअ खे कछो बातल अथई हाणे झिरकियूं बि कछा थियूं पाइनि छो तव्हां जूं कुराड़ियूं पाइनि थियूं पा न पर उहो त माण्हू जो फ़र्क़ु आहे न फ़र्क़ु छा थो आहे इहो चङो भला तूं वटि मोतबर मुंहिंजे सुवाल जो जवाबु ॾे हिकिड़ो हमरा आहे हा हू 25 सालनि जो नौजवान छोकिरो आहे हा शादी नथी थिएसि शादी नथी थिए बैंक बैलेंस बि अथसि कार बि अथसि बंगलो बि अथसि नौकिरी बि भली अथसि त बि शादी नथी थिएसि बैंक बैलेंस कार बंगलो नौकरी शादी नथी थी ॿुधा छो खानदान में भलो आहे हा हल गाॾियूं बंगला नौकरियूं शादी नथी थिए नौजवान हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए फिट अथसि न संग ॾियो त परणायूंसि न बिना संग जे भला शादी थींदी आहे छा
पाण खे अकुलमंद थो सम्झी मोटबरी छो न आहे अकुलमंद ही मुंहिंजो सवाल आहे जवाब बि भला हल हल ॿुधा राति जो टाइम आहे हा हिकिड़े घर जे अंगण में 3 खटूं पयूं हा हिकिड़ो हमराह हा। खटुनि जे चौधारी रुगो फिरे थो न सुम्हे थो न वेहे थो छो भॼो मन त बि फिरे थो निंड फिटी अथसि न छो खट खाली कान्हे सुम्हंदो तव्हांजे घर जा 1 कलाक ठीकु आहे